سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدًا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كانوا قليلا من الليل ما يهجعون وبالأسحار هم يستغفرون وفي أموالهم حق للسائل والمحروم. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. الله أكبر الله أكبر، لا إله إلا الله، الله أكبر الله أكبر ولله الحمد. الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر، لا إله إلا الله والله أكبر الله أكبر ولله الحمد. मुझे प्यारा दोस्तों भाई, अल्लाह जे पाक कलाम जा जेकी आयतूं तव्हांजे साम्हूं इन फ़क़ीर नाचीज़ तिलावत कयूं आहिनि, इन्हनि मुबारक आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू पंहिंजे महबूब ऐं मक़बूल बाननि जूं सिफ़तूं बयान फरमायूं। पंहिंजे बारगाह में शरफ वारनि, इज़्ज़त वारनि, अज़मत वारनि बाननि जा औसाफ़ रब बयान कया आहिनि ऐं क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे लाइ अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू इहो गस, इहो पंध ॿुधाए छॾियो आहे त जेको बि अल्लाह वटि मक़बूल बणजणु चाहे, अल्लाह खे पंहिंजे मथां राज़ी करणु चाहे, त उहो इहे कम इख़्तियार करे त अल्लाह हुन सां ख़ुशि थी वञे। उहे अल्लाह जे बाननि जा औसाफ़ कहिड़ा आहिनि, जंहिंमें अची वञनि त उहो अदना बि आला थी वेंदो, उहो निकमो बि कार आमद बणिजी वेंदो, बेक़ीमत बि क़ीमती बणिजी वेंदो। अल्लाह जे नज़र में, अल्लाह जे बारगाह में अगर को कामयाब, कामरान, मक़बूल ऐं महबूब बणजणु चाहे, उन जो रस्तो इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला पाण सेखारियो। रब्बुल आलमीन फरमाए त कानू क़लीलन मिनल लैल मा यहजऊन। उहे बाना जेकी अल्लाह वटि मक़बूल बाना, उन्हनि जी पहिरीं सिफ़त इहा आहे जो राति जे वक़्त में थोरी निंड कंदा आहिनि।
थोड़ी रात जे वक्त में निंड कंदा आहिनि पर थोड़ी निंड कंदा आहिनि वबिल असहारे हुम यस्तगफिरून ऐं सहर जे वक्त में बाख फुटण महिल सुबुह जे वक्त में उहे अल्लाह जे अॻियां इस्तग़फ़ार पढ़ी पंहिंजे ख़ताउनि जी अल्लाह खां माफ़ी वठंदा आहिनि वफ़ी अमवालिहिम हक़्क़ुन लिस्साइलि वल महरूम ऐं उहे जन जे मालनि में हक़ आहे घुरण वारनि जो ऐं उन्हनि जे मालनि में हक़ आहे उन्हनि जो जेके घुरनि नथा या मां थकल आहियां या तव्हां थकल आहियो ख़बर कोन थी पवे त अलाए किथे जेरा आहियो जहान में अलाए प्यालो पी विया आहियो अञा त ईद जो गोश्त बि हज़म कोन कयो हूंदो अज़ीज़ान गिरामी अल्लाह जे महबूब बाननि जा औसाफ़ आहिनि रात जो घटि सुम्हणु सुबुह जे वक्त में इस्तग़फ़ार पढ़णु ऐं अल्लाह जे ॾिनल माल मंझां घुरण वारनि ऐं न घुरण वारनि खे ख़ैरात ॾियणु ये टे सिफ़तूं आहिनि जेकी बाने अदना खे आला बणाईंदियूं आहिनि बाने के अल्लाह वटि वक़्त हैसियत अहमियत मिलाईंदियूं आहिनि अल्लाह जी नज़र में कानू क़लीलन मिनल लैल मा यहजऊन रात जे वक्त में थोड़ो सुम्हणु ईअं न त सुम्हनि ई न सॼी राति जागनि या इंसान जी बशरियत जी तक़ाज़ा आहे निंड इंसान जे ज़िंदगी जो हिस्सो आहे जेकॾहिं मुसलसल जागंदो त बीमार थी पवंदो सुम्हंदा ज़रूर पर ईअं न त सॼी राति सुता पिया हुजनि थोरी निंड कंदा बाक़ी राति जो हिस्सो पंहिंजे रब जे हुज़ूर में जागंदा हिकिड़े शख्स जे लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिकिड़ो माण्हू आहे जेको सॼी राति सुतो पियो आहे पूरी राति निंड पियो आहे पाण फरमायूं त इहो ज़ाक रजुलुन बाल शैतान फी फमिही व उदुनिही इहो माण्हू आहे जंहिंजे वात में ऐं जंहिंजे कननि में शैतान पेशाब कयो आहे जेको सॼी राति सुतो पियो आहे इन सां हालत इहा थींदी आहे हिकिड़े असावी जे लाइ साईं जन फरमायो त माण्हू ॾाढो भलो आहे पर अॻे राति जो जागंदो हाणे जागण छॾे ॾिनो अथई जाग त लॻई भाग जी सुल्तानी सुहाग निंड्रू कंदे न मिले अल्लाह जी दोस्ती अल्लाह जी विलायत अल्लाह जे दर ते मान ऐं मर्तबो निंड वारनि खे न मिलंदो आहे जागण वारनि खे मदीने वारे साईं फरमायो त जागण राति जो जागण इहो सालिह बाननि जो तरीक़ो आहे ऐं राति जो जागण तव्हांखे मर्ज़नि खां बीमारियुनि खां गुनाहनि खां बचाईंदो आहे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो भली सुम्हो भली निंड कयो पर कुझु राति जो हिसो पंहिंजे रब जे लाइ बि कढंदा कयो ख़ुसूसन राति जे पोएं हिसे में
रकअतान फी जौफिल लैलिल आखिर खैरुम मिन दुनिया व मा फीहा। रात जे पोए हिस्से में रुगे बरकातूं नफिल पढ़ो न, ही सॼी दुनिया ऐं दुनिया में जो कुछ मौजूद आहे उन सारी दुनिया जे दौलतुनि खां ये बरकातूं रब वटि वधीक पिया आहिनि। दिल पर साईं हक बाबा साईं मुझा मुर्शिद करीम फरमाइंदा जे तहज्जुद जी नमाज छॾे ॾिनी उन्हें पंहिंजी फ़कीरी छॾे ॾिनी। जे तहज्जुद छॾे ॾिनो उन्हें पंहिंजी फ़कीरी छॾे ॾिनी। अॼु दिल में पक्को अज़म कयो त इंशाअल्लाह ताला तहज्जुद पढ़ंदासीं। मथे हथ खणो मां ॾिसां। अॼुकल्ह आसानी बि आहे, मोबाइल ते तव्हां अलार्म सेट करे छॾींदो रात जो 3 बजे 3:30 बजे कुछ देर अल्लाह जे हुजूर में उथो, बरकातूं नफ़िल पढ़ो, 4 रकातूं नफ़िल पढ़ो। ऐं असां वटि असांजे मशाइखनि तहज्जुद नमाज़ जूं 8 रकातूं 4 नफ़िल मुक़ररु कया आहिनि। उन में आसानी जो त रस्तो इहो सेखारियो आहे त हर रकात में अलहम्द खां पोइ 3 भेरा कुल वला आहद, बरकातूं पढ़ी सलाम वरायो, वरी बरकातूं पढ़ी सलाम वरायो। इन तरह सां 4 नफ़िल थींदा ऐं 8 रकातूं थींदियूं। जेको तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदो आहे अल्लाह उन जो नालो पंहिंजे दोस्तनि पंहिंजे वलीयनि जी जमायत में लिखंदो। इहा अल्लाह जे दोस्तनि जी इबादत आहे, अल्लाह जे वलीयनि जी इबादत आहे, अल्लाह जे नवाज़ियल बरगुज़ीदा बाननि जी इबादत आहे। कबूल आहे। ऐं ॿी ॻाल्हि रब फरमाए थो बिल असहारे हुम यस्तग़फिरून। सहर जे वक़्त में सुबुह जो टाइम जेको थींदो आहे न, रात पुठी ॾींदी आहे ऐं सिजु ॾींहुं मुंहुं कढंदो आहे, हेॾो रोशनी ईंदी, हेॾो ऊंद हेॾे वेंदी आहे। इहो टाइम सुबुह जो जेको हूंदो आहे न, इहो ख़ासि अल्लाह जे रहमत जो वक़्तु हूंदो आहे। ऐं शैतान बि ओॾी महिल अचे निंड ॾींदो आहे। एसी ताईं जो बीमार माण्हू सॼी राति निंड न कंदो आहे त पोइ हुनखे सहर जे वक़्त में सोपो निंड जो अची वेंदो आहे। या सुबुह जे वक़्त में थधिड़ी हीर घुलंदी आहे, जीअं माउ पंहिंजे बचनि खे थपकियूं ॾेई सुम्हारींदी आहे न, सुबुह जी थधिड़ी हीर माण्हुनि खे सुम्हारींदी आहे। पर अल्लाह जा बाना इन टाइम ते उथी पंहिंजे रब जे हुज़ूर में इस्तग़फ़ार ऐं का बि इबादत इस्तग़फ़ार खां सवाइ ऊंदहि अथव। नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ी सलाम वरायो न, 3 भेरा चओ अस्तग़फ़िरुल्लाह 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 अस्तग़फ़िरुल्लाह। इस्तग़फ़ार नथा पढ़ो त तव्हांजी नमाज़ ऊंदा ई आहे, तव्हांजो रोज़ो ऊंदहि में आहे, तव्हांजो हज ज़कात ख़ैरात फितरा उज़ा क़ुर्बानी सभु ऊंदा ई आहे जेसिताईं इस्तग़फ़ार न आहे। इस्तग़फ़ार पढ़ंदो तव्हांजे गुनाहनि खे रब मेटींदो, तव्हांजे दफ़्तर खे पाक ऐं साफ़ कंदो, तव्हांजे सीने खे रब मुनव्वर कंदो, तव्हांजे क़ल्ब ऐं बातिन खे अल्लाह रोशन कंदो। इस्तग़फ़ार जे पढ़ण सां अल्लाह जी ज़ात ख़ुशि थी। इस्तग़फ़ार न अचे त रुॻे ईअं अस्तग़फ़िरुल्लाह
या रब तुबना फीमा फअलना नरजू मिनल्लाह अस्तगफिरुल्लाह 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 कर माफ मौला अस्तगफिरुल्लाह कर माफ अस्तगफिरुल्लाह कर सांग सौला अस्तगफिरुल्लाह माफ मौला अस्तगफिरुल्लाह ऐ बने भरिया हूँ तो दर भरिया हूँ तुबना इल्लल्लाह अस्तगफिरुल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह ये न दिलियों हाज़िर कयो पंजे रब दे मुतवज्जे पंजी दिल के पंजे रब दे मुतवज्जे करे चो या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या कंधीना किनारो सहारो कंधीना किनारो मलजा मिनल्लाह अस्तगफिरुल्लाह 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 या अल्लाह या अल्लाह या अल्लाह तुझा कुल खजाना असां तो जाबाना तो जाबाना आही रब्बुनल्लाह अस्तगफिरुल्लाह आही रब्बुनल्लाह अस्तगफिरुल्लाह या अल्लाह या अल्लाह या चे तो या अल्लाह रब चे तो जीर चमाए तुझो अब्बो तो के ये जीर न चवंदो तुझी अम्मा तो के ये जीर को न चवंदी ओ फकीर तुझा मित्र तुझा यार तुझा दोस्त तो के ये जीर को न चवंदा जे मुझो मालिक करीम तो के जीव जा जवाब दींदो या अल्लाह या अल्लाह या
अस्तगफिरुल्लाह 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 कर माफ मौला अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह आयूं दुहारी कर का सतारी सतारी कर का सतारी कर मुमिन अल्लाह अस्तगफिरुल्लाह कर मुमिन अल्लाह अस्तगफिरुल्लाह या अल्लाह सुबह के वक्त में खल्क सुतल हुजे मिट माइट सुतल हुजन घर वारी सुतल हुजे बचड़ा सुतल हुजन पर फकीर थी वुज़ू ताज़ो करे मुसले के आबाद कंदो जिन मल मुसले ते भी नफिल पड़ी पो अल्लाह जे हुजूर में भी इस्तग़फ़ार पढ़ंदो आ रब फरमाए जो मां अल्लाह ओडी मल इने साण गड्डू हुंदो अना माबदी इदा ज़करनी मां ओडी मल पंजे बानड़े सा गड्डू हुंदो या जेडी मल मुंजो ज़िक्र वेई कंदो आ जेडी मल मुंजे हुजूर में वेई दुआ घुरंदो इस्तग़फ़ार पढ़ंदो मां अल्लाह उन्हें बाने सा उन्हें वक्त में गड्डू हुंदो केड़ा हुए खुश नसीब केड़ा हुए बख्त वारा मुझा बच्चा तू मुझे तॾहिं ते ईंदो आहे मूंखे ॾाढो वणंदो आहे जीअं मुंहिंजो साजन मिठल मूंखे प्यारा आहिनि तीअं तव्हां फ़क़ीर मूंखे ईअं प्यारा आहियो मुंहिंजी दिलि चवंदी आहे त तव्हांखे उहा वाट सेखारियां जो तव्हां अल्लाह वटि मक़बूल ऐं महबूब मुझा बचड़ो मुझा भाइरो रब के राज़ी करण चाहियो था तो सुबह वारो वक्त न विञाईंदा कयो सुबह वारे वक्त के निंड में ग़िफ़लत में बर्बाद न कंदा कयो इन वक्त में वेही चओ अल्लाह بالأسحار هم يستغفرون या अल्लाह जे मक़बूल महबूब बानन जी अलामत आहे जो सुबह जे वक्त में वेही इस्तग़फ़ार पढ़ंदा आहिनि पंहिंजे रब जे हुज़ूर में गर्दन झुकाईंदा आजिज़ी कंदा निवड़त कंदा नियाज़मंदी कंदा पंहिंजे रब जे हुज़ूर में पाण खे खाती गदलो गुनहगार समझी पंहिंजे रब जे हुज़ूर में माफ़ी तलब थींदा बस इहा अदा बाने जी अल्लाह खे वणी वेंदी आहे
रब के उहे बाना वणंदा आहिनि जंहिंजो कंध झुकियल हुजे ॾाढो ऊचो करण वारा अल्लाह खे न वणंदा पान के गुनहगार समझी खाती समझी अल्लाह जे दर ते अचण वारा रब के प्यारा बाना बणजी वेंदा सुती किस्मत निंदरों जगा न सघियुम सुण मदनी माही मैं मना न सघियुम सुती किस्मत निंदरों जगा न सघियुम सुती किस्मत निंदरों जगा न सघियुम सुण मदनी माही मैं मना मुंडदी चंदरी हुयम तमें रुलदी रयुम साईं दे लड़ न लगम तमें भुलदी रयुम ओ गंड खुलदी गई अमल किरदे रयुम गंड खुलदी गई अमल किरदे रयुम पलव खाली थिया कुछ बचा न सघियुम सुती किस्मत निंदरों मुझा दोस्तों पहिरीं ॻाल्हि रात जो जागण ॿी ॻाल्हि सुबुह जे वक़्त में इस्तग़फ़ार पढ़ण ऐं टी ॻाल्हि अल्लाह जे रस्ते में ख़ैरात करण रब तोखे जो कुझु ॾिनो आहे थोरो आहे या घणो आहे जो कुझु अल्लाह ॾिनो आहे रब जे ॾिने मंझां कुझु न कुझु ख़ैरात करण या ख़ैरात पाने खे अल्लाह जे दर ते मक़बूल बणाए छॾियो खैरात करण वारा सखी बाना अल्लाह जा महबूब बाना बणजी वेंदा आहिनि असखी हबीबुल्लाह वलौ कान फासिका जेको सखी आहे सो अल्लाह जो दोस्त आहे भली घणी कतलो आहे गुनहगार आहे पर जे सखी आहे त अल्लाह वटि प्यारो आहे अलबखीलो अदुल्लाह वलो काना आबिदा जे बखीला त अल्लाह जो दुश्मन आ भली आबिदा जाहिदा भली नेकोकारा पर जे बखीला त अल्लाह जो दुश्मन अल्लाह जा दोस्त थींदो या दुश्मन जो सल्लल्लाहु अलैहि या
सही मुस्लिम में हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आ मदीने वाले साईं फरमायो मा नकसत सदक़तुन मिन माल वमा ज़ादल्लाहु अब्दन बिअफ़विन इल्ला इज़्ज़ा वमा तवादा अहदुन लिल्लाहि इल्ला रफ़अहुल्लाह। साईं फरमाइन था त जेको मानो खैरात थो करे त खैरात माल के घटाईंदी नाहे वधाईंदी। खैरात माल के घटाईंदी नाहे पर गलायो माल के वधाईंदी आ। ऐं साईं फरमाइन था माफ़ी ॾियण सां इज़्ज़त घटि भी नाहे इज़्ज़त वधंदी आ। बख्श करण सां को तुंहिंजे तॾे ते अचे माफ़ी वठे त पाए पांधु गिचीअ में अंगण जे पे अचनि अवगुण ऐब कचायूं ढोलिया से ढकजनि थोड़े लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि में धरा। माफ़ करण सां इज़्ज़त घटि भी नाहे इज़्ज़त वधंदी आ। हठ छॾ ज़िद छॾ होड़ छॾ हस्ती ऐं मस्ती छॾ तॾे ते अचण वारनि खे बख़्श करणो सिख रब बि तोखे बख़्शे छॾींदो। ऐं टी ॻाल्हि जेको अल्लाह जे ख़ातिर तवाज़ कंदो निवड़त कंदो रब उनखे मथां मर्तबो ॾींदो। जेतरी न्याज़मंदी ओतरी दर्जात जी बुलंदी। हक वजा दिल पर साईं हक बात एड़ी तो सेखारिया जेका दुनिया में भी आखिरत में भी। सल्लल्लाहु अलैहि सुनन इब्न माजा में हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आ मुझे आका फरमायो या अय्युहन नास तूबू इल्लल्लाहि क़ब्ल अन तमूतू। इंसानो अल्लाह जे अॻियां तौबा ताइब थियो उन खां अॻु में जो तव्हां ते मौत अची वञे मरण खां अॻु में माफ़ी वठो। मौत आयो न वो त फिरौन बि चए पियो त इन्नी तुब्तुल आन मां हाणे तौबा थो कयां। रहमान सां अल आन वक़दा सही त मिन कब हाणे जॾहिं अज़ाब ॾिठो अथई इज़राइल खे ॾिठो अथई हाणे तो तौबा ताइब थी। अॻ में बेफ़रमानी कंदे हाणे तो तौबा ताइब। फिरौन वारी वाट न वठो पर मोमिननि वारी वाट वठो मरण खां अॻु में तौबा। नफ़्स अंदर वेठो साईं त चयो आहे तो वधाए थियो पर अञा ज़िंदगी वॾी आहे अञा त ॾाढी कारी आहे न मिठा मौत ते को भरोसो कोन्हे। कल्ह टियों ॾींहुं मूंखे हिकिड़ी वीडियो ॾेखारियो मिस्र जी आहे हिकिड़ो मवाली आहे नशेबाज़ नशे में आयो आहे मस्जिद जे दरवाज़े ते चयो त मूंखे छॾियो मस्जिद ते वञो। मस्जिद जा जेकी पांगो ख़िदमत गुज़ारो उहे अंदरि न पिया छॾनि। मवाली जो कहिड़ो कमु मस्जिद में वेंदो त जुतियूं चुराईंदो न पिया छॾनि। हू ज़िद लाइ बीठो त मूंखे छॾियो मां मस्जिद में वञा। अगरि हुल जो थियो त मौली साहिबु हुजरे मां निकितो जेको इमाम साहिबु
उन्हें पुछो वाह छा ॻाल्हि आहे चई हे मवाली चए थो छॾियो मस्जिद में वञा असां जो मस्जिद में वेंदो नुक़सानु कंदो चई छॾियोसि मौली साहब ॿाह वरितुसि चई छा थो चई कि मूंखे छॾियो मां मस्जिद में वञा निमाज़ पढ़ां मौली साहब ॿाह मां वरितुसि चई मूंखे वुज़ू कराए मूंखे वुज़ू डाहे नथो अचे वरी मौली साहब सेखारियसि हथ ईअं थो गुरड़ियूं ईअं कर पंहिंजो मुंहुं ईअं थो वुज़ू कराईंसि मौली साहब खे चई त हाणे तूं इमाम थी मां तुंहिंजो पुठियो निमाज़ पढ़ां निमाज़ जो टाइम ॿियो गुज़री मौली साहब चयो हिन हाणे हिनजी दिलि ख़ुशि कया न फिर टोटी खणी चई मुंहिंजे पुठियो बि जेॾी महिल इमाम थी मौली साहब निमाज़ पढ़ाई पहिरीं रकात पढ़ियूं जेॾी महिल ॿिए सजदे में वियो सजदे में पियो रहियो मौली साहब ॿी रकात जे लाइ उथियो पर हे सजदे में पियो आहे ॿी रकात पढ़ी अतयात पढ़ी सलाम वराई हे अञा सजदे में पियो आहे हथ लाई त दम परवाज़ इन्नमल अमाल बिल ख़वातीम अमलनि जो दारो मदार पछाड़ियो कहिड़ी ख़बर कंहिंजी पछाड़ी केॾी महिल हुजे तव्हां वटि गारंटी आहे कॾहिं मौत थींदो कंहिं वटि पक आहे सर्टिफिकेट कंहिं वटि आहे 5 साल 10 साल 5 ॾींहं 5 कलाक आहे कंहिं वटि गारंटी साईं फरमाइनि था त या अय्युहन्नास तूबू इलल्लाहि क़ब्ल अन तमूतू हे इंसानो मरण खां अॻु में रब जे दर ते तौबा ताइबो बादिरू बिल अमाल सालिहा क़ब्ल अन तशगुलू मशगूल थियण खां अॻु में तकड़ कयो चङनि अमलनि जी चङा अमल नेकी जा अमल करण जे लाइ तकड़ कयो मथां मशगूल थी वञो मथां ओचितो बीमारी अची वञे ओचितो मथां का परेशानी थी वञे वरी को टाइम मिली न सघे वरी तव्हांखे वक़्तु मोकियो ज़िंदगी ॾेई न सघे तंहिंजे करे बादिरू तकड़ कयो अमलनि सालनि जी तकड़ कयो क़ुर्बान वञा मदीने वारे साईं जे लफ़्ज़ तव्हांखे पंहिंजे नबी जो हुकुम वणे थो नबी जो फरमान क़बूल आहे कंहिंखे क़बूल जेकी बि निमाज़ न पढ़ंदा आहियो से निमाज़ शुरू कयो जेकी बि निमाज़ न पढ़ंदा आहियो पक्का निमाज़ी थी वञे अमड़ियूं भेनरूं बि निमाज़ साईं बाबू वेलाई साईं जो बि खेतर ॿुधायो ऐं जान बली हुजा जुती पेर में पई हुजा पसी कयो छा था चओ मदीने वारे साईं जो हुकुम क़बूल आहे फरमान क़बूल आहे ज़िंदगी ते को भरोसो न आहे अॼु तौबा ताइब थियो मथां सुभाणे जो सिजो ज़िंदगी में हुजे ई न अल्लाह जे दर ते फर्मा बरदार थी वञो ऐं साईं फरमाइनि था व कसरत सदक़त फि सिर वल अलानिया ऐं घणी ख़ैरात घणो सदको कयो कॾहिं लिख छप में कॾहिं ज़ाहिर ज़हूर पर ख़ैरात घणी कयो साईं फरमाइनि था जे ख़ैरात कंदो तव्हांखे रिज़्क़नि में बरकत ॾिनी वेंदी तव्हांजी अल्लाह मदद कंदो तव्हांजूं परेशानियूं रब लाहे इहा वाट अथव मदीने वारे साईं खे राज़ी करण इहो बस अथव मदीने वारे मीर खे परचाइण जो पंहिंजे रब खे राज़ी करण अल्लाह जा बाना इहे बहाना ॻोल्हींदा आहिनि मन उहो कमु कयूं जिते अल्लाह राज़ी थियो जिते मदीने वारो साईं राज़ी थियो ख़ैरात करण वारा रब तोखे वधाईंदो ख़ैरात करण वारा रब तोखे वधाईंदो जे कूण हिते ॾींदे तॾहूण तोखे मिलंदो ख़ैरात करण वारा
तो के वधाईंदो दे रब जे दिने मां कुछ दिनो थींदो आ न किनो दे रब जे दिने मां कुछ दिनो थींदो आ न किनो खैरात कंदड़ तारब दुख वापस वारींदो ओ हिकु गिरह जे खाराई हज उमरे जो आजुर मुंहिंजा शेर बि क़ुरान ऐं हदीस जो तर्जुमो हूंदा आहिनि साईं फरमाए जेकॾहिं कंहिंखे मानी खारायो था न कुतिब लहू बिकुल्लि लुक़मतिन हज्जतिन मबरूरतिन व उम्रतिन मक़बूला हर गिरह जे वज़ हज मबरूर उम्र मक़बूल जो सवाब हिकु गिरह जे खाराई हज उमरे जो आजुर जन्नत थी मिले उनके प्यासन के जो प्यारी दो जन्नत थी मिले उनके प्यासन के जो प्यारी दो जह कूण हिते नींदे तडहूण उते मिलंदी कम ठाए हर रंज अलम लाए हर बिगड़ल कम ठाए हर मर्ज मुसीबत के सदको आटारींदो हर मर्ज मुसीबत के सदको आटारींदो जेह कूण हिते तडहूण तोखे ॾींदो खैरात रब तोखे वधाई जो सुबुह सवेर उथी खैरात कंदो आहे मदीने वाले साईं फरमाया त बाकी रूप सदका पंहिंजो सुबुह खैरात सां कयो सुबुह जो सवेल पहिरियों कमु खैरात वारो कयो सॼो ॾींहुं तव्हां ते रब जी रहमत वसंदी मुसीबतूं टरी वेंदियूं जो सुबुह सवेर उथी खैरात कंदो आहे सो ॾींहुं सॼो उनखे रब ॾुख न ॾेखारींदो रब ॾुख न ॾेखारींदो अल्लाह जा दोस्त अथई दोस्त अथई स्वालीअ खे सखी ख़ाली नाहे वापसि वारींदो हो जे कूण हिते ॾींदे तॾहूण मिलंदो रब तोखे वधाईंदो खैरात
साईं फरमाइनि था कसरत सदका फिस्सिर वल अलानिया तुरज़कू व तुनसरू व तुजबरू। घणी खैरात कयो लिक छप में ज़ाहिर ज़हूर खैरात कंदा रहो सिलो छा मिलंदो अल्लाह तव्हांजी मदद कंदो तव्हांखे रिज़्क में वधाईंदो तव्हांजूं परेशानियूं लाहे छॾींदो। खैरात जीरन खे बि फ़ाइदो खैरात मुंहनि खे बि फ़ाइदो। जेकॾहिं तुंहिंजो अज़ीज़ करीब फौत थी वियो मानी जी खैरात पाणी जी खैरात कपिड़े जी खैरात पैसे जी खैरात करे उन जे रूह खे ईसाले सवाब कर उन जे कब्र में रब उन खैरात जो अजुर उन खे ईअं ॾींदो जो जीअं कंहिं खूह वारे पियल बुॾंदड़ खे छिके ॿाहिरि कढी पार कजे। खैरात कब्रुनि वारनि खे बि फ़ाइदो थी पहुचाए शेरनि खे बि नफ़ो मैयतनि खे बि नफ़ो। अॼु मुंहिंजे बिरादर मोहतरम साईं हसनुल्लाह सोणे साईं पंहिंजे रफ़ीक़ हयात जे ईसाले सवाब जे लाइ खैरात कई आहे उनजे बचड़नि खैरात कई आहे। अल्लाह तबारक व तआला जल शानो हिकिड़ो दाणो बि ज़ायो न कंदो। चांवर आहिनि हिकिड़े चांवर जो बि अल्लाह ताला अजुर ॾींदो। ऐं जेॾी महिल को खैरात करे थो न मैयत जे तरफ़ां त मैयत वटि उहा खैरात मलाइक सगुरा नूर जे तबक में विझी ऐं उन कब्र वटि खणी वेंदा आहिनि सॾु कंदा आहिनि या साहिबल क़ब्र लमीक़ ओ उनी सोड़ी कब्र में सुम्हण वारा हाज़ी हदिया ही तोहफ़ो आहे ही सूखड़ी आहे तुंहिंजे बच्चनि तुंहिंजे घर वारनि तोॾे मोकिली ऐं जेॾी महिल उनखे उहो खैरात मिले थी न उहो मैयत ख़ुशि थो थिए ऐं उनजे पाड़े में ॿियूं जेके कब्रूं आहिनि उहे उनखे अची मुबारक ॾियनि था यार तुंहिंजे पोयर तोखे यादि कयो असां वारा त भाॻा सुर बि सदक़त ही उन सदके सां उहो मैयत जो रूह ख़ुशि थी वेंदो मसरूर थी वेंदो। ऐं हिकिड़ी रिवायत में आहे त जॾहिं को माण्हू फौत थी थो वञे न 10 सालनि ताईं उन जो मैयत जो रूह रोज़ पंहिंजे घर ईंदो आहे। 10 सालनि ताईं जुमे ते ईंदो आहे 10 सालनि ताईं ईदुनि ते ईंदो आहे। घर जी छत ते घर जो अॻियो जेको मनव आहे छपर आहे लोड़ो आहे उन ते बीही पोइ उन घर भातियुनि खे पुटनि धीअनि न्याणियुनि खे सॾु करे चवंदो आहे ओ फलाणा तव्हां कुशादे घर में आहियो मां सोड़ी क़ब्र में आहियो मुंहिंजे गुरबत मुंहिंजे अकेलाई मुंहिंजे तन्हाई ते बाज कयो मूंखे कुझु न कुझु खैरात सां यादि कयो। तूं पंहिंजे लाइ खैरात कोन थो करी त वरी मैयत खे पिणे खे किथे यादि कर लक्षणनि जी मूंखे बि ख़बर आहे बख़ीर न थियो कंजूस न थियो खैरात कयो पंहिंजे मैयतनि जे लाइ बि खैरात कयो पंहिंजे फौत शुदनि खे बि यादि कंदा कयो ईदुनि बरातुनि ते भला जुमनि चांडाणनि ते पर खैरात दिल सां थींदी आहे पैसा खणी खोड़ हुजनि खीसा भरिया पिया पर दिल न आहे न रूह न कढंदुसि ईंदो त बूथ चिपो कंदो परे पासे
किसन के पेन नहीं जो सखी नबी जा गुलाम आयो सखी सुभान अल्लाह जो सोनो नबी चो सखी आ जो मदीने वारो साईं सखी जा गुलाम अब सखी हुंदा है चदा जो सखी मदीने वारे साईं जी जंहिंखे गुलामी मिलंदी आहे न हुजूर जा औसाफ उन में ज़ुहूर पज़ीर थींदा आहिनि हुजूर सखी आहिनि हुजूर सुहिणे इख़लाक़नि वारा आहिनि हुजूर करीम आहिनि जवाद आहिनि महिरबान आहिनि इहे औसाफ हुजूर जे गुलामनि में ज़ाहिर भला जे इहा गुलामी न मिली थई त तलब कर त मौला मदीने वारे जो सचो गुलाम गुलामी न मिली आहे भला ईअं जीअं मुंहिंजे मुर्शिदनि इल्तिजा कई आहे हुजां जान बन जी जुती जुती अल्लाह हुजां जान बन जी जुती जुती हो हुजां जान बन जी जुती जुती अल्लाह पई हुजां शल पेर में पेर भले जैसा भिती भिती लाला हुजा जान बन जी जुती जुती ओ साईं हजरत इलाही बख्श के असल ओ सिक जी प्यारियों सुती सुती लाला हुजा जान बन जी जुती जुती हुजा जान बन जी जुती जुती अल्लाह हुजा जान बन जी जुती जुती है पई हुजा उन चाय ते ओ चाय जुतियुनि जी जिते जिते अल्लाह हुजा जान बन जी जुती जुती पई हुजा शल पेर में ओ पेर भले जैसा भिती भिती अल्लाह हुजा जान बन जी जुती जुती बेटा मदीने वारे साईं जो आशिक हो आज को सोने हबीब जो फरमान बुद्धे त अमल करे ॾेखारे चो सल्लल्लाहु अलैहि मुस्नद अबू याला में हजरत सैयदना अनस बिन मालिक का रिवायत आ मुझे आका फरमायो अस्सदक़तु वसिलतुर रहम यज़ीदुल्लाहु बिहा फिल उम्र व यदफ़उ बिहा मीततस्सूअ व यदफ़उ बिहल मकरूह वल महज़ूर चेन महीननि खां पोइ आयो आहियां त बि तव्हां ईअं था कयो हाणे 6 महीननि खां पोइ अचां छा था चओ ईअं सुस्ती ॾेखारींदो त पोइ 6 महीने अचां सुभान अल्लाह के फकीरो हिन भेरे त थी वियो ईद में छॾींदो सां कोन सुभाणे जो ॾींहुं रखियो अथऊं दिलि बराबरि हिते ई ड्रो थी वियो ॾिठो पीर पुनी मुराद ईअं त न आहे न सुभाणे बि अचिबो इंशाअल्लाह इंशाअल्लाह ॿ कम साईं जन ॿुधाया आहिनि
कम तव्हां कयो 3 फ़ाइदा मदीने वारे साईं कम तव्हां 3 कम अला कयो ये पैकेज को मोबाइल जो ना है ना को यू फोन जो ये मदीने वाले मीर जो पैकेज कम तव्हां कयो 3 कम अल्लाह ताला पाण कंदो केड़ा कम कंदो हिकड़ो असदक़त वसिलतुर रहम हिकड़ो खैर खैरात कयो बियो माइटियूं गंढियो बिरादरियूं जोड़ियो हिकड़ो खैरात कयो बियो बिरादरियूं जोड़ियो मिटन सां माइटियूं गंढियो 3 कम रब जे तरफा मिलंदा हिकड़ो तव्हांजी उम्र खे रब वधाए छॾींदो ॿियो तव्हांजे मुश्किलातूं टारे छॾींदो मुर्रे मौत खां रब बचाए छॾींदो बुरो मौत रब तव्हांखे न ॾींदो ऐं टी ॻाल्हि तव्हांजूं परेशानियूं ग़म ॾुख दर्द रब लाहे छॾींदो कम केड़ा हिकड़ो खैरात बियो सिला रहमी माइटियूं गंढण पहिरें नंबर ते रब तव्हांजी उम्र वधाईंदो बियो तव्हांखे बुरे मौत खां बचाईंदो टियों तव्हांजूं मुश्किलातूं दर्द कर्ज़ परेशानियूं लाहे छॾींदो अमल कयो त इहो गंजा वधीक कचहरी इंशाअल्लाह सुभाणे कंदासीं ॿियो ही 2 तोहफ़ा आहिनि तव्हांजे लाइ बहरेन तां भेरो आज़ादी कुद्स ऐं फलस्तीन ये 2 किताब ताज़ा छपजी आया आहिनि इहे तव्हांखे वठणा आहिनि पढ़णा आहिनि ही जेको फलस्तीन जे बारे में किताब आहे इहो तव्हांखे लाज़िम पढ़णो फलस्तीन जो मसइलो तव्हांखे सम्झणो आहे त फलस्तीन आहे छा ऐं मस्जिद अक्सा शरीफ़ जो शान ईमान छा सम्झो था हे 2 किताब वठो पढ़ो ऐं पंहिंजे बच्चनि खे पढ़ी ॿुधायो अल्लाह तबारक व तआला जल शानो शार असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो मदीने वारे मीर जे दर जी ग़ुलामी में जियारींदो ग़ुलामी वारो मौत अल्लाह आमीन मैं मुराद बच के वाला पुट रे तो मुझे पुट दुआ करे बच्चा ही न तो सके मुखे चए साईं अल्लाह आमीन सारी जमात राज़ी थी अल्लाह आमीन अल्लाह आमीन सभी जिनता मेरी नजर आमीन के फकीर आमीन के अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन और सुभान दिल बराबर तैयार थी जो मजा जो हाल गर्मी तक करे सजा पला सुबह जो कौन सा जा ठंडी सी हले वो चाले बनाए अल्लाह इंशाअल्लाह सुभाणे दरबार वाली दिल बराबाद में महफिल मल्हाई वेंदी तव्हां सभिनी खे दावत आहे सुभाणे दरबार वाली दिल बराबाद सुबुह जो 11 बजे ताईं पहुची वञो इंशाअल्लाह सांझ जो हिते बयान थींदो कमाल